अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां यासिर अब्बासी। हेडलाइन सवार ॾिठियूं। बुलेटिन जी शुरुआत में ख़बर शामिल कंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिलाल काका जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। पडीदन, मनोड़ो, शाहपुर, जहानिया, जोही ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हंया विया आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त बिलाल काका जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾियारी वञे। अॻवाननि मुतालबो कयो आहे त बिलाल काका जा क़ातिल अञा गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। हुननि मुतालबो कयो आहे त बिलाल काका जी बेदर्दी सां क़त्ल कयल क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिलाल काका जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। बेदर्दी सां क़त्ल थियल बिलाल काका जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। पडीदन, मनोड़े, शाहपुर, जहानिया, जोही ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हंया विया आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त बिलाल काका जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया नाज़रीन त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिलाल काका जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। पडीदन, मनोड़े, शाहपुर, जहानिया, जोही ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हंया विया आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त बिलाल काका जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। अॻवाननि मुतालबो कयो आहे त बेदर्दी सां क़त्ल थियल बिलाल काका जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। संदसि जा क़ातिल अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। मुख्य जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिलाल काका जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। पडीदन, मनोड़े, शाहपुर, जहानिया, जोही ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हंया विया आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त बिलाल काका जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। अॻवाननि मुतालबो कयो आहे त बेदर्दी सां क़त्ल थियल बिलाल काका जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिलाल काका जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। पडीदन, मनोड़े, शाहपुर, जहानिया, जोही ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हंया विया आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त बिलाल काका जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिलाल काका जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। पडीदन, मनोड़े, शाहपुर, जहानिया, जोही ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हंया विया आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त बिलाल काका जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिलाल काका जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। पडीदन, मनोड़े, शाहपुर, जहानिया, जोही ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हंया विया आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त बिलाल काका जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। अॻवाननि मुतालबो कयो आहे त बेदर्दी सां क़त्ल थियल बिलाल काका जे क़ातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिलाल काका जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। पडीदन, मनोड़े, शाहपुर, जहानिया, जोही ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हंया विया आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त बिलाल काका जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। अॻवाननि मुतालबो कयो आहे त बेदर्दी सां क़त्ल थियल बिलाल काका जे क़ातिलनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। तव्हांखे आगाह कयूं पिया सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिलाल काका जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। पडीदन, मनोड़े, शाहपुर, जहानिया, जोही ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हंया विया आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त बिलाल काका जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिलाल काका जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। पडीदन, मनोड़े, शाहपुर, जहानिया, जोही ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हंया विया आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त बिलाल काका जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिलाल काका जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। पडीदन, मनोड़े, शाहपुर, जहानिया, जोही ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हंया विया आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त बिलाल काका जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। तफ़सील मालूम कंदासीं। पप्पू डायरी असां सां लाइन ते मौजूदु आहे।
पप्पू मुख़्तलिफ़ शहरनि में हुते एहतजाज कया विया आहिनि पर मनोड़े में भी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे बिलाल काका जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ। छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदासीं त मनोड़ी शहर में जस्कम कारकुननि ऐं शहर में नौजवाननि पारां हैदराबाद में बेगुनाह जेको शहीद थियल बिलाल काका जे बेगुनाह कतल वारे अमल ख़िलाफ़ जस्कम जे जेको एजाज़ अली बोराणू, सजाद यूसुफ जमाली, सजाद अली बोराणू, इमरान जमाली ऐं ॿियनि जे अॻुवानी में मनोड़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं हुननि जेको नारेबाज़ी कई हुनखे फौरी तौर ते जेको आहे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं जेके बि सिंध में अफ़गानी विरोध आहे हुननि खे फौरी तौर निकाली ॾिनी वञे। ॿी सूरत में जेको आहे सख़्तु एहतजाज कयो वेंदो। जी ठीकु आहे पप्पू, महिरबानी तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, तव्हांखे आगाह कयूं पिया सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिलाल काका जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। पडीदन, मनोड़े, शाहपुर, जहानिया, जोही ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा हंया विया आहिनि। अॻवाननि जो चवणु आहे त बिलाल काका जे कातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। अॻवाननि मुतालबो कयो आहे त बेदर्दी सां क़तल थियल नौजवान बिलाल काका जे कातिलनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। हिक जवाबदार खां अलावा ॿिया जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि जेके मुख्य जवाबदार आहिनि। अॻवाननि मुतालबो कयो आहे त बेदर्दी सां क़तल थियल नौजवान बिलाल काका जे कातिलनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध सरापा एहतजाज बणियल रहंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिलाल काका जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। वारिस काॾे ही लाइन ते मौजूदु आहे। वारिस, बिलाल काका जे कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे एहतजाज में, छा तफ़सील आहिनि? हैदराबाद में अफ़गानी इदारे में कत्ल किए सिंधी नौजवान बिलाल काका जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ समाजनि जे ॾिनल एहतजाज सदके जिसकम एसयूपी शहीद भुट्टो क़ौमी अवामी तारीख़ मुख़्तलिफ़ सियासी समाज जे तंज़ीमनि जे सवे कारकुननि शहीद मखदूम बिलाल पार्क खां हथनि में बैनर प्ले कार्ड खणी ऐं उन मौक़े ते अॻवाननि गुलाम कादिर लेगारी, कुर्बान खोखा, जमाली, माशूक हुंगर ऐं ॿियनि जे अॻवानी में जेका एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई जिते नेशनल प्रेस क्लब जो इहो धरणो हुयो। उन मौक़े ते अॻवाननि गॾियल ख़िताब में चयो त जेका हैदराबाद में सरेआम दहशतगर्दी जी अलामत बणियल अफ़गानी धारियनि सिंधी नौजवान ते फायरिंग करे नौजवान बिलाल काका खे गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल कयो आहे। हिननि मुतालबो कयो आहे त जेका मुख्य कातिल जेका हुनखे गिरफ़्तार करे सरेआम इबरतनाक जेका सज़ा ॾिनी वञे। जी ठीकु आहे वारिस, महिरबानी तफ़सील ॼाणण लाइ।